असां थरपारकर डिस्ट्रिक्ट जा एनिमेटर आहियूं। असांजो मसइलो इहो आहे त असांखे जेके फ्यूल जी मद में पैसा आया आहिनि उहे असांजा कटौती करे ॾिना पिया वञनि। जॾहिं सेंसस स्टार्ट थी त असांखे DC साहब चयो आहे त PBS पेमेंट जारी कोन कई आहे, तव्हां पंहिंजे जेब मां ख़र्च करे फ्यूल तव्हां सेंसस कयो मुकमल, तव्हांखे पैसा जीअं अचे आया त ॾींदासीं। लास्ट मंथ में जेके पैसा PBS 5 करोड़ 97 लख रुपया जारी कया। ऐं तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ॿियनि डिस्ट्रिक्ट्स में सिर्फ़ु 6,000 रुपया पर सर्कल ते डेली बेस ते हुआ, पर थरपारकर जी टेरिटरी डिफरेंट आहे, हिते डेज़र्ट एरिया आहे, उन करे 12,000 रुपया ॾिना विया 35 ॾींहंनि लाइ। पोइ जॾहिं हींअर पैसनि जी डिस्ट्रीब्यूशन आई, असां कमु मुकमल करे छॾियो त असांजो जेका PBS जीअं जारी कयो उन मुताबिक़ असांजा घटि में घटि 60,000 रुपया थियनि था। पर हिननि छा कयो त असांखे चवंदो तव्हांखे सिर्फ़ु 25,000 रुपया ॾियूं था। हाणे असां 35 ॾींहं कमु कयो आहे, तव्हां पर डे जेकॾहिं 1,000 रुपया ॾियो, फ्यूल जो ॾिसो 40-40 किलोमीटर 50-60 किलोमीटर ते इवन ही दोस्त आहिनि हुननि कचो आहे हुनजो, इन्हनि दोस्तनि सभिनी ड्यूटी कई आहे 60-60 किलोमीटर ते। हाणे 60 किलोमीटर ते असांखे डेली 1,000 रुपया कोन था ॾियनि, असांखे 25,000 रुपया टोटल ॾियनि पिया। इहा त नान साहिब। ऐं तव्हांखे ॿुधायां त जेका एन्यूमेटर डिस्ट्रिक्ट में आहिनि उहे बस 937 टोटल आहिनि ऐं 140 सुपरवाइज़र आहिनि। हिननि छा कयो आहे, एन्यूमेटर खे 25,000 रुपया ॾिना आहिनि। हाणे 25,000 ज़रब कयो तव्हां 937 त पोइ कोई मुंहिंजे ख्याल में 2 करोड़ या मथे थिए थो, ऐं करोड़ रुपया सुपरवाइज़रनि जो माना 2.5-3 करोड़ टोटल थियंदा। पोयां रक़म जाम पई आहे यार। तव्हां टैक्स कटंदो 8%, 10%, 20% टैक्स कंदो, पोयां पैसा पिया आहिनि। असां चवंदा असां रत विलोड़ियो आहे फील्ड में, असां उस में विया आहियूं, माण्हू माइग्रेट करे विया हार्वेस्टिंग सीज़न जे करे, उन जे बावजूदि असां दर दर ठोकरूं खाधियूं आहिनि, डेटा गॾु कई आहे, एक्चुअल कमु कयो आहे, नेशनल काज़ लाइ करे सभु कुझु असां। ऐं जेकॾहिं हिन वक़्तु असां इहो सभु कुझु मुकमल करण जे बावजूदि जेकॾहिं असांखे पैसा नथा न मिलनि त असां हेतिरो फ्यूल ख़र्चु कयो आहे त असांखे घटि में घटि असांजो राइट त ॾियो। 35 ॾींहंनि जा जेकॾहिं 1,000 रुपया पर डे ॾियो त 35,000 त थियनि था घटि में घटि। इहो त ॾियो जेको असांजो हक़ु, असांजूं गाॾियूं अलॻि तबाह थियूं, असांजा ट्यूब, असांजो सभु कुझु थियो, अञा बि हले पई, अञा बि सेंसस हले पई। त घटि में घटि जेको एन्यूमेटर आहे जंहिं डेटा कलेक्शन में बैकबोन जो रोल प्ले कयो आहे, तव्हां उनखे कीअं नज़रअंदाज़ करे सघो था? तव्हां घटि में घटि उनखे जेको राइट त ॾियो, तव्हां हेतिरो क़ौमी काज़ लाइ जेको कमु वरितो आहे। हाणे हींअर असांखे इहो चयो वियो आहे त भई जंहिंजा जेके डिस्टेंस वधीक हूंदो उन वञी CDO सां मिले। इहो कहिड़ो तरीक़ो? तव्हां हिते असांजे CDO साहिब सभु हिते वेठा आहिनि, सभिनी घुराए असां सां ॻाल्हियूं कयो बाबा, असांखे घटि में घटि असां इंसाफ़ त कयो। ऐं असां अॼु CDO साहिब खे इहो चयो आहे त जेका रक़म आई आहे जेका असां कोन था खयूं, क़ौमी मुल्क मुआशी सूरत सही न आहे, असांजा जेके पैसा आहिनि असां वापसि कयूं था, क़ौमी काज़ मां असीं वॉलंटियर तौरु कमु कयूं था। इहे जेके 25,000 असांजा आया आहिनि सुपरवाइज़र जा, सभु एन्यूमेटर जा वापसि कयो। असां क़ौम लाइ, मुल्क लाइ इहा क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं, पैसा वापसि कयो बसि।